भली आए मुराद, वे वे। रुस्तम, मां हिते विहण लाइ कोन आयो आहियां, तोखां फ़ैसिलो वठण आयो आहियां। तूं छा समझी थो त असांजे मथां इहा छत खसिजी वेंदी ऐं असां तोखे ज़िंदगी सुकून सां गुज़ारण ॾींदासीं? न शाहनवाज़ खान, न। असां खां वधीक तुंहिंजो बदतर हशर कंदासीं। डीएसपी साहब, जेकॾहिं तव्हां सां जहिड़ो मुंहिंजी ज़ात मुतलिक़ हुजे हा न, त मां हेठि ज़रूरु लाहां, पर जेका मूं ही जंग चोटी आहे न, इहा 7 करोड़ आवाम जी आवाज़ आहे। वीचारी गुलपरी ऐं गूंज तो रुली वयूं आहिनि। हाणे ख़बर न आहे असांजे नसीब में छा थींदो। शादी खां पोइ सुख ॾिसंदियूंसीं या उन्हनि जीअं अज़ाब ॾिसंदियूंसीं। उन्हनि त पंहिंजे लाइ पाण अज़ाब चूंडियो, उनमें क़िस्मत जो कहिड़ो ॾोह आहे? वज़ीरा, गुलपरी त सोडल सां लाओ लाहण जा ख़्वाब ॾिठा हुया।